is Sindhyanism. 1 2 3 mic testing. 1 2 3 and action. Hello everyone, कहिड़ो हाल आहे? मुंहिंजो नालो आहे दिरवेन हज़ारी and welcome to my channel Sindhyanism. कंहिंमहिल छा थींदो आहे, सभिनी खे पर्सनल रिप्लाई करणु पॉसिबल न थींदो आहे. सो आई थॉट कि लेट्स मेक अ Q&A वीडियो विच इज़ क्वेश्चन एंड आंसर वीडियो, जंहिंमें मां आंसर कंदुमि जेके मूंखां फ्रीक्वेंटली क्वेश्चन्स पुछिया वेंदा आहिनि. सो लेट्स बिगिन क्विकली एंड डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब दिस चैनल नाउ. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन इज़, भाऊ तव्हांजा वीडियो सुठा आहिनि, तव्हांजो नालो छा आहे? ओके, सो जाम ॼणनि मुंहिंजी वीडियोस ॾिठी आहिनि पर उन्हनि खे न मुंहिंजो नालो न ख़बर आहे. सो फॉर देम मुंहिंजो नालो आहे दिरवेन हज़ारी. ओके, सो भाऊ तव्हां किथे रहंदा आहियो? मां रहंदो आहियां उल्हासनगर 2 में. भाऊ एॾियूं ख़तरनाक आइडिया ईंदी किथां अथव? इहो पंहिंजो एक्चुअली पप्पा वठी आया, अलाए किथां वठी आया लास्ट टाइम, मूंखे यादि नथो अचे. माना होलसेल में पप्पा आइडियाऊं वठी आया हुया त मूंखे ॾिनऊं त मां उहो ई यूज़ थो कयां. सो ऑब्ज़र्व कंदे कंदे ई आइडियाज़ ईंदियूं आहिनि. इट्स अ मिक्स ऑफ ऑब्ज़र्वेशन, इमेजिनेशन एंड एक्ज़ैजरेशन. भाऊ तूं पढ़ाई छा कंदो आहे? सो मां लास्ट ईयर पंहिंजी फार्मेसी कंप्लीट कई, डी फार्म, एंड मुंहिंजे डैड जो मेडिकल स्टोर आहे उल्हासनगर में. सो या अंधेरी नालो किथां आहे? अंधेरी नालो इहे जाम ॼणा पुछंदा आहिनि कि नालो कीअं सोचे, एंड जाम ॼणा पुछंदा आहिनि कि रियल में त मुंहिंजी मम्मी नालो न आहे. सो न, रियल में मम्मी जो नालो अंधेरी न आहे एंड हुननि जो नालो मनीषा आहे. बट वन फाइन डे मां कुझु फनी नालो सोचियां पियो मम्मी जे कैरेक्टर लाइ, एंड मूंखे अलाए छो आइडिया आहे कि मां कमु थो कयां, मां स्टेशन्स थो रिकॉल कयां जेके बॉम्बे में स्टेशन्स आहिनि, एंड सडनली अंधेरी स्ट्राइक थियो. आई थॉट कि अंधेरी सुठो थो लॻे, फनी थो लॻे, एंड या बस इमीडिएटली अंधेरी नाम लिखी छॾियो. आपके मॉम डैड का रियल फोटो? आप कौन से सॉफ्टवेयर में एडिट करते हो? हाणे मां एडोबी प्रीमियर प्रो में एडिट कंदो आहियां, बट जंहिंमहिल मां स्टार्ट कयो हुयो बिगनिंग में, तंहिंमहिल मां आईफोन ते ई शूट कंदुमि, आईफोन ते एडिट कंदुमि, एंड तंहिंमहिल जेको सॉफ्टवेयर यूज़ कंदुमि मां उहो कंदुमि आई मूवी, जेको आईफोन में इनबिल्ट आहे. आप शूट और एडिट कैसे करते हो? ओके, सो जंहिंमहिल मां स्टार्ट कयो तंहिंमहिल त मां आईफोन ते शूट कंदुमि, जस्ट आईफोन हथ में पकड़े करे, एंड देन ग्रेजुअली धीरे धीरे मां हुन में इम्प्रोवाइज़ेशन कयूं. पोइ मां हिकु सेल्फी स्टिक वरिती, सेल्फी स्टिक पकड़े करे मां हुनखे हलाईंदुमि. हुन खां पोइ थोरे टाइम खां मां गोरिल्ला पॉड वरितो, विच इज़ लाइक अ स्मॉल ट्राईपॉड, जेको मां कंहिं स्टूल ते रखी करे बि यूज़ कंदो आहियां. सो वीडियोज़ काफ़ी स्टेबल थी वियूं, एंड देन थोरे टाइम खां पोइ मां कैमरा वठी छॾी, कैनॉन 80D. सो राइट नाउ मां 80D ते शूट कंदो आहियां, एंड एडिट मां हाणे प्रीमियर प्रो ते कंदो आहियां ऑन माई मैकबुक. सिंधियोनिज़म जी आइडिया किथां आई? ओके, सो ये क्वेश्चन भी काफ़ी ॼणा मूंखां पुछंदा आहिनि. सिंधियोनिज़म आई स्टार्टेड इन जनवरी 2016. मूंखे हिकु सडन आइडिया आई कि लेट्स मेक वीडियोज़ इन सिंधी. छो आई? वीडियो मेकिंग जो शौक़ु मूंखे जाम नंढे हूंदे खां ई हुयो. राइट फ्रॉम आई वॉज 11 or 12 years old, तंहिंमहिल खां मां वीडियो मेकिंग कंदो आहियां. बट मूंखे सीरियसली कुझु करिणो हुयो. सो वन फाइन डे मां आर्टिकल्स पढ़िया जंहिंमें लिखियलु हुयो कि असांजा सिंधी एल्डर्स जाम वरीड आहिनि छोकी सिंधी यूथ असां सिंधी नथो ॻाल्हाए. एंड सडनली हिकु आइडिया आई, लेट्स ट्राई टू मेक समथिंग इन सिंधी. बिकॉज हिन खां पहिरियों मूंखे काई आइडिया न हुई कि मां सिंधी में कुझु ठाहियां. सिंधी में मां जंहिंमहिल नंढो हूंदुमि त फ़नी वीडियोज़ ठाहींदुमि, बट लाइक ऑन द प्लेटफॉर्म मां सिंधी ते कुझु ठाहियां ईअं न सोचियो. बट देन जंहिंमहिल मां इहे आर्टिकल्स पढ़िया, जंहिंमहिल मूंखे ख़बर पई कि येस असां सिंधी नथा ॻाल्हायूं, काफ़ी ॼणा हिंदी था ॻाल्हाइनि सिंधी हूंदे हूंदे फॉर वॉट एवर रीज़न. सो आई थॉट लेट्स गिव अ ट्राई इन सिंधी. मां फर्स्ट वीडियो ठाही, 15 सेकेंड जी वीडियो हुई, पोस्ट कई, एंड इट वॉज ब्लास्ट. इट क्विकली वेंट वायरल ऑन द इंटरनेट. हर किथे पहुची, हर कंहिंजे व्हाट्सएप ग्रुप्स ते पहुची वई. तंहिंमहिल मां बिल्कुलु सीरियस न हुउमि, जस्ट हिकु टाइम पास वीडियो पोस्ट कई मां. सो जेके कॉमेंट्स मिलिया काफ़ी अप्रिशिएटिव हुया, एंड मां मोटिवेट थी वियो. मैंने मेड सेकेंड वीडियो, थर्ड वीडियो, फोर्थ वीडियो, 15 सेकेंड्स जी वीडियो हुयूं. सो काफ़ी अप्रिसिएशन मिली, बट हुन मां थोरो सो क्रिटिसिज़म मिलियो कि छा थो करे इहो. तंहिंमहिल लॻो कि यार मूंखे न करणु खपे, बट स्टिल बैक ऑफ द माइंड मां थोरो सो फर्म हुयुमि कि न मूंखे कंटिन्यू करिणो आहे, मां कुझु ख़राबु कमु नथो कयां. सो आई कंटिन्यूड, एंड धीरे धीरे आई मेड 1 minute वीडियो, 3 minute वीडियो, 5 minute वीडियो. सो 2-3 मिनट खां पोइ मूंखे ख़बर पियो कि माई वीडियोज़ आर वायरल ऑल अक्रॉस द इंटरनेट. हर हिकु व्हाट्सएप ग्रुप में मुंहिंजी वीडियोज़ पहुची चुकियूं आहिनि. पीपल वर कमिंग टू माई पेरेंट्स एंड सेइंग कि जाम सुठो कमु थो करे, जाम सुठी वीडियोज़ आहिनि. मूंखे जाम ॼणा मिलणु शुरू थी विया. थोड़नि महीननि खां पोइ मूंखे यूट्यूब तां कॉल अची वियो, जंहिंमहिल मूंखे ख़बर पई कि मां यूट्यूब जो टॉप नेक्स्ट क्रिएटर में आहियां, एंड यूट्यूब अवॉर्डेड मी एज अ नेक्स्ट अप क्रिएटर. आई वेंट अहेड एंड मेड वर्ल्ड्स फर्स्ट सिंधी वेब सीरीज़, जेके ठाहिण में काफ़ी महीना लॻी आहे, बट इट वॉज वर्थ. ऑलमोस्ट सभिनी खे वेब सीरीज़ पसंदि आई, एंड
आई एम ग्लैड मां उन ते महिनत कई एंड इट्स लाइक वर्ल्ड्स फर्स्ट सिंधी वेब सीरीज़। हिन वेब सीरीज़ खां पोइ हिंदुस्तान टाइम्स हुन वेब सीरीज़ खे फीचर कयो पंहिंजे न्यूज़पेपर में। वीडियो बाय वीडियो इहो साल ख़तमु थी वियो सिंधियोनिज़म जो एंड इट वॉज लाइक अमेजिंग ईयर फॉर द चैनल। यूट्यूब जे एनालिटिक्स मां ख़बर पियो कि ऑलमोस्ट 180 कंट्रीज़ जा सिंधीज़ सिंधियोनिज़म सां कनेक्टेड आहिनि, सिंधियोनिज़म जी वीडियोज़ इंजॉय कंदा आहिनि। सो हिकु सिंपल शुरूआत हुई एंड लेट्स सी हाउ इट गोस अहेड। लाइव शोज़ जो घणो चार्ज कंदा आहियो? सो लाइव शोज़ मां न कंदो आहियां बिकॉज मूंखे लॻंदो आहे कि मुंहिंजा यूट्यूब वीडियोज़ ई जाम कूल आहिनि एंड मां उन में काफ़ी कंफर्टेबल आहियां। जाम सारी रिक्वेस्टिस ईंदियूं आहिनि, फ़ोन कॉल्स ईंदा आहिनि लाइव शोज़ लाइ, बट मां न करे सघंदो आहियां बिकॉज मूंखे न लॻंदो आहे कि मां हिकु स्टैंडअप कॉमेडियन आहियां। मुंहिंजो हमेशह ताईं स्टोरी टेलिंग में इंट्रस्ट आहे जेको मां पंहिंजे वीडियोज़ जे थ्रू कंदो आहियां। राइट नाउ भले ई मां कॉमेडी वीडियोज़ ठाहींदो आहियां बट दैट डज़ंट मीन आई एम अ कॉमेडियन। काफ़ी सारी स्टोरीज़ आहिनि मुंहिंजे माइंड में, काफ़ी सारा थॉट्स आहिनि जेके मूंखे वीडियोज़ जे थ्रू एक्सप्रेस करणा आहिनि एंड दैट आर नॉट कॉमेडी एक्चुअली। फ्रॉम द इनसाइड मां हिकु स्टैंडअप कॉमेडियन न आहियां, आई एम लाइक मोर ऑफ अ स्टोरी टेलर। भाऊ दुबई में मज़ो आयो या? सो दिस ईयर आई वेंट टू दुबई। हुते हिकिड़ो एवरी ईयर सिंधी संगत ऑर्गेनाइज़ कंदा आहिनि, हिकिड़ो सिंधी प्रोग्राम एवरी ईयर थींदो आहे जेको, एंड ऑर्गेनाइज़र्स वॉन्टेड कि मां हुते हिकु लाइव परफॉर्म कयां बट मां हाली ताईं कयो न हो, बट दे वॉन्टेड मी टू ट्राई एटलीस्ट एंड इट वॉज अमेजिंग। मूंखे जाम ख़ुशी थी सभिनी सां मिली करे एंड ख़बर पई कि काफ़ी सारा माण्हू हुते सिंधियोनिज़म जा फैंस आहिनि। बट एज़ आई सेड आई एम नॉट अ स्टैंडअप कॉमेडियन, सो मां हुते बि बिल्कुलु चार्ज न कयो एंड मां अॼु ताईं जेके बि मां इवेंट्स अटेंड कया आहिनि आई डोंट चार्ज इवन अ सिंगल पेनी। भाऊ तव्हां यूट्यूब तां घणो कमाईंदा आहियो? ओके, सो दिस इज़ द मोस्ट कॉमन क्वेश्चन जेके माण्हू मूंखां पुछंदा आहिनि कि यूट्यूब तां घणो कमाईंदा आहियो एंड इट्स क्वाइट ऑब्वियस कि माण्हुनि खे ख़बर न आहे कि यूट्यूब तां कीअं अर्निंग्स थींदियूं आहिनि। त सभिनी जे माइंड में अलॻि अलॻि आंसर्स आहिनि, अलॻि अलॻि क्वेश्चन्स आहिनि। सो लेट्स डू वन थिंग एट क्विकली क्लियर था कयूं कि कीअं थींदो आहे यूट्यूब तां अर्निंग्स। ओके, त जेके बि कॉन्टेंट क्रिएटर्स आहिनि जेके यूट्यूब ते वीडियोज़ ठाहींदा आहिनि, यूट्यूब उन्हनि खे पे कंदो आहे विच इज़ नोन एज़ मोनेटाइज़ेशन। जेकी बि रेवेन्यू अर्न थींदी आहे उहो ना ही लाइक्स सां मिलंदी आहे, ना ही कॉमेंट्स, ना ही शेयर्स, ना ही सब्सक्राइबर्स, ना ही एनीथिंग, प्योरली एंड प्योरली ऑन द बेसिस ऑफ एड्स। जेकी बि असां वीडियोज़ ॾिसंदा आहियूं यूट्यूब ते उनखां पहिरियों जेकी एड हलंदी आहे उन मां रेवेन्यू जनरेट थींदी आहे ऐं उहा रेवेन्यू घणी जनरेट थींदी उन एड्स मां, उन में प्रॉपर कुझु मैट्रिक्स न आहिनि। इट्स कम्पलीटली ऑन द बेसिस ऑफ हुन एडवर्टाइज़र्स घणो पे कयो आहे, कहिड़ी कंट्री मां वीडियो ॾिठी वई आहे, बिकॉज एड रेट्स इन इंडिया तमामु घटि आहे एज़ कम्पेयर टू एड रेट्स इन अमेरिका और एनी अदर कंट्री। सब्सक्राइबर्स छो ज़रूरी आहिनि? सब्सक्राइबर्स जेतिरा वधीक हूंदा उन चैनल जी स्ट्रेंथ वधीक आहे, उन चैनल जी रैंकिंग एंड पोजीशन वधीक आहे। जाम सारा माण्हू मिलंदा आहिनि जेके चवंदा आहिनि कि मूंखे यूट्यूब ते चैनल शुरू करिणो आहे छोकी उन्हनि खे अर्निंग्स करणियूं आहिनि। सो ट्रस्ट मी, अगरि तव्हां पैशनेट न आहियो वीडियो मेकिंग जे बारे में, पैशनेट न आहियो यूट्यूब जे बारे में, सिर्फ़ु और सिर्फ़ु अर्निंग्स लाइ यूट्यूब चैनल था स्टार्ट कयो, भाऊ तव्हांखे जल्दी बंदि करिणो पवंदो बिकॉज एतिरो ईज़ी न आहे। एज़ फार एज़ मां घणो कमाईंदो आहियां इट इज़ कंसर्न, सो लेट मी शो यू कि मां घणो कमाईंदो आहियां। सो यूट्यूब जो जेको मिनिमम थ्रेशोल्ड आहे पेमेंट जो उहो $100 हिन जो मतिलबु कि $100 खां अगरि मूंखे घटि हूंदा त मां हुनखे अकाउंट ट्रांसफर न करे सघंदो आहियां। सो मां यूट्यूब चालू कयो आई थिंक इन ऑगस्ट 2016 एंड मां फर्स्ट पंहिंजी पेमेंट इन कैश कई हुई 8 Feb 2017 जेकी हुई अप्रॉक्स $170। सेकेंड पेमेंट हुई 21 जून विच इज़ $120, थर्ड इज़ 21 अगस्त विच इज़ $120 अप्रॉक्स डॉलर्स। सो अगरि असां सभु पेमेंट्स टोटल था कयूं इट इज़ अप्रॉक्स $645। अगरि असां हिनखे रुपीज़ में कन्वर्ट कंदासीं एंड अप्रॉक्सीमेटली 66.3 अगरि वैल्यू पकड़ूं डॉलर जी, तो इट्स लाइक अप्रॉक्सीमेटली 43,000 टिल टुडे पेमेंट्स इन। एंड मां शुरू कयो हुयो लास्ट ईयर अगस्त में एंड अॼु ताईं इट इज़ अप्रॉक्स 16 मंथ्स एंड अगरि 16 मंथ में अगरि असां मंथली ॾिसूं त इट इज़ अप्रॉक्स ₹2600, ₹2500। सो अगरि मां पंहिंजो इनकम सोचां या पंहिंजा जेकी मां अमाउंट इन्वेस्ट थो कयां उहो सोचां त मूंखे नथो लॻे मां ॾिठे हुजां जिते मां आहियां। सो मां जेतिरी बि अॼु ताईं ब्रांड कोलेबरेशन्स कयूं आहिनि, जेको बि मां अमाउंट चार्ज कयो आहे दैट गोज़ कम्पलीटली इन टू वीडियो प्रोडक्शन एंड नॉट माई पर्सनल चार्जिस। काफ़ी सारी कोलेबरेशन्स मां फ्री बि कयूं आहिनि विदाउट एनी प्रोडक्शन चार्जिस, काफ़ी सारी सिर्फ़ु और सिर्फ़ु प्रोडक्शन चार्जिस थी मां चार्ज कया आहिनि। एंड रिसेंटली मां जेकी वेडिंग वारी शूट कई वीडियो दैट वॉज अ कंप्लीट कोलेबरेशन प्रोसेस। मां ये वीडियो रिवर एंड्स में शूट कई, सो जेकी रिवर एंड्स और रिवर टेक जी एंटायर टीम आहे उहो कम्पलीटली पंहिंजे तरफ़ सां हुननि एफर्ट्स लॻाया। मिड्स इवेंट्स जेके हुया हिन में उहो कम्पलीटली पंहिंजे तरफ़ सां हुननि जा एफर्ट्स हुया। RV साउंड, सिटी बुटीक सभिनी पंहिंजो पंहिंजो बेस्ट ॾिनो छोकी हुननि खे पंहिंजे अंदरां ई हो कि उहो कुझु उन्हनि खे प्रोड्यूस करिणो आहे, कुझु सुठो कॉन्टेंट, कुझु सुठो क्रिएटिव आर्ट स्क्रीन ते आणिणो आहे। त ह्यूज शाउट आउट एवरीबडी जंहिं एफर्ट्स विधा मुंहिंजी लास्ट वीडियो में। एंड क्विकली हुननि जो हिकु नंढो सो शाउट आउट थी वञे। रिवर रिसॉर्ट हिकु उल्हासनगर ऐं कल्याण जे विच में हिकु सुठी फैमिली रिसॉर्ट आहे जिते तव्हां पंहिंजा फैमिली जा सुठा नंढा फंक्शन करे सघो था। बर्थडे पार्टी थियो, शादी जो फंक्शन थियो, एंगेजमेंट जो फंक्शन थियो, सुठे नमूने तव्हां करे सघो था।
ऐं हिते हर कंहिं क़िस्म जी सुविधा आहे। स्विमिंग पूल आहे, रहण लाइ रूम्स आहिनि ऐं रेस्टोरेंट आहे कॾहिं करे, तंहिं करे तव्हांखे हिते हर कंहिं सुविधा मिलंदी। मिड सेवेंथ हिकिड़ी अहिड़ी ब्रांड आहे जंहिंमें तव्हांजे फैमिली जो कुझु बि फंक्शन आहे, कहिड़ो बि काज आहे, उनजी सॼी देख रेख, उनजो सॼो इम्प्लीमेंटेशन, एग्ज़ीक्यूशन सभु असांजे हथ में हूंदो आहे। तव्हांजी विशिस जेकियूं आहिनि, तव्हांजा जेका ड्रीम्स आहिनि, लेट्स से तव्हांखे इहो पर्टिकुलर बर्थडे हिन वे में सेलिब्रेट करिणो आहे या तव्हांजी शादी हिन वे में सेलिब्रेट करणी आहे, तव्हांखे जस्ट इमेजिन करे असांखे ॿुधाइणो आहे, तव्हांजा ड्रीम्स असांजे साम्हूं रखणा आहिनि ऐं असां मेक श्योर कंदासीं जेका तव्हांजा सुपिना आहिनि, वी डिलीवर इट टू यू। You invest so much and make sketches with a very big cast, but instead if you only concentrate on this dad and son concept, you will get more views than anything. Don't mind, but your dad and son is always good. So हिन चवणो कि डैड एंड सन हिननि जा काफ़ी फेवरेट आहिनि, ऑफकोर्स जाम हिननि जा फेवरेट आहिनि, उहे ऑलमोस्ट सभिनी जा फेवरेट आहिनि। बट अगरि मां वरी जेकी वीडियोज़ ठाहींदो आहियां, स्केच वीडियोज़ एंड मल्टीकास्ट वीडियोज़, उहे अगरि मां न ठाहे करे सिर्फ़ु डैड एंड सन ते कॉन्संट्रेट कयां त मूंखे वधीक व्यूज़ मिलंदा। काफ़ी ॼणा इहो बिलीव कंदा आहिनि कि मुंहिंजा डैड एंड सन वीडियोज़ वधीक फ़नी हूंदा आहिनि एंड मूंखे हुन ते ई फोकस करणु खपे। सिंधियोनिज़म जो विजन इज़ टू डेवलप अ प्रॉपर एंटरटेनमेंट इंडस्ट्री जेकी सिर्फ़ु डैड एंड सन वीडियोज़ सां न थींदी। वीडियो बाय वीडियो इहो ई ट्राई हूंदो आहे कि प्रोडक्शन क्वालिटी हिकदमि बेस्ट लेवल ते वञे, जो कि उहा कंपेयर थी थिए सिर्फ़ु सिंधी वीडियोज़ में न, उहा कंपेयर थींदी आहे हिकदमि नेशनल एंड ग्लोबल लेवल ते। सो मां अगरि सिर्फ़ु डैड एंड सन वीडियोज़ ठाहींदुमि न त उहो ग्लोबल नेटवर्क ते कुझु बि रिप्रेज़ेंट न कंदियूं। एंड वन मोर थिंग, मां अगरि जेके स्केच वीडियोज़ ठाहियां त उहे अगरि डैड एंड सन सां कंपेयर कंदो त ऑफकोर्स थोरी सी कमी लॻंदी आहे, बिकॉज असांखे उहो वधीक थो वणे। पर असांखे बि एडप्ट करणु खपे, जेकी न्यू वीडियो तो न्यू कॉन्सेप्ट असां ट्राई कयूं था तव्हांजे साम्हूं खणी अचणु, बिकॉज इहे ई वीडियोज़ असांखे हिकु ग्लोबल प्लेटफॉर्म ते रिप्रेज़ेंट करण जो मौक़ो ॾींदियूं। सो अॼु असां एफर्ट्स जेके विझूं था हुन स्केच ते या वेब सीरीज़ ते, उहे कंप्लीट एफर्ट्स प्रॉपर असांजी जी कम्युनिटी जो एंटरटेनमेंट सेक्शन आहे हुनखे ग्रो करण लाइ था लॻायूं। इन 2018 असांजो इहो ई ट्राई रहंदो कि अञा बेटर वीडियोज़ खणी अचूं, अञा बेटर वेब सीरीज़, काफ़ी तरह शयूं प्लैंड आहिनि। इफ़ इट गोज़ अकॉर्डिंगली, इफ़ देर आर एनी सिंधी ऑर्गेनाइजेशंस ऑल अक्रॉस जेके सिंधियोनिज़म खे सपोर्ट करिणो आहे वाया एनी मीन्स, दे कैन श्योरली कॉन्टेक्ट अस ऑन sindhionism@gmail.com। और मे बी तव्हां असांजे फेसबुक पेज सिंधियोनिज़म ते बि कनेक्ट करे सघंदा आहियो। सो बस ईअं सपोर्ट कंदा रहो एंड आई होप तव्हांजो 2018 जाम सुठो वञे। रिज़ोल्यूशन्स ठाहियो न्यू ईयर जा, कुझु न कुझु हासिल करण ई कयो, बिकॉज आई बिलीव इन ज़िंदगी में कुझु कंस्ट्रक्टिव कमु न कयो त कुझु न कयो। पंहिंजे लाइ त हर कोई कंदो आहे, सोसाइटी लाइ कुझु करणु खपे। वंस अगेन अ वेरी हैप्पी न्यू ईयर, टेक केयर एंड जय झूलेलाल।